नाज़रीन उबाड़ो वेझो चोरी ॻोल्हण लाइ घुरायल फौजी कुतनि वारी टीम जे 4 ॼणनि जे अगवा जी तस्दीक थी वई आहे। धाड़ेलनि चइनी मूवियुनि जी वीडियो वायरल करे वारसनि खां 4 करोड़ रुपया बुंग बि तलब करे वरितो आहे। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि गुलाम कुंभर बुहड़ जी। गुलाम कुंभर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सर, कबार में फौजी कुतन की टीम के चोरी गोलन के बहाने अगवा किया हुआ है। मुरीशाद सादे कबार में फौजी कुतन की टीम के 4 ॾींहं अॻु चोरी थियल ट्रैक्टर जी ॻोल्हा करण जे लाइ मुरीशाद सदाई स्कूल अॾे जे इलाइक़े आस पास मां कार ऐं फौजी कुतन समेत 4 ॼणनि खे अगवा कयो वियो। फैसलाबाद जे टाइम फेक यूट्यूब ते राब्तो करे हिकु नंबर ॾिनो आहे जंहिं जो उते चयो त नंबर मिलायो मुरीशाद वियो। उते ट्रैक्टर चोरी जो मामलो आहे। फौजी कुतन की जरूरत है। टीम के जेको पतो ॾिनो वियो स्कूल अॾे जो हो, पर जंहिंजी सुञाणप कार्ड इस्तेमाल कयो वियो आहे उहो पंजाब जे हद ॻड़ी झक जे रवायती निकितो, जंहिं कॉल कंदड़ नंबर कशमो जो एड्रेस ॾेखारी रहियो आहे। मुगलनि जे आमदपुर लम्हा जो रवायती अब्दुल खालिक, मोहम्मद रफ़ीक सोलंकी, अदनान रही ऐं जमील रही शामिल आहिनि। ॿिए पासे 15 ते कॉल करे करण बाद पंजाब पुलिस ऐं सिंध पुलिस जे ॿिए FIR दाख़िल करण खां इनकार कयो आहे। पंजाब पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जे जाइ सिंध में आहे, सो उते मुक़दमो दाख़िल कयो वञे। जॾहिं त सिंध पुलिस मूजिबि मुतासिरनि जो पंजाब जा रवायती आहिनि, उते हनी ट्रेप न थी, जंहिं तंहिं करे मुक़दमो पंजाब में दाख़िल थियणु घुरिजे। मुगलनि जा वारिस सख़्त परेशान हाल आहिनि। वॾे परेशानी जो पंहिंजो बयान आख़िर कहिड़ी पुलिस वटि वञी मुतासिर ख़ानदान आरास्तनि खां फौरी तौर मुगलनि जी बाज़ाबी जो मुतालबो कयो वञे। होॾां धाड़ियलनि पारां सोशल मीडिया ते मुगलनि रेंजर ज़ंजीरनि में जकड़ियल वीडियो वायरल कई वई आहे, जंहिंमें मुगलनि रोई रहिया आहिनि ऐं वारसनि खे 4 करोड़ रुपया अदा करण जी मिनतूं करे रहिया आहिनि, दावो करे रहिया आहिनि। जी गुलाम कुंभर, मेहरबानी अवां जी।